अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वाक़िबतुल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहि मुहम्मद व आलिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन। अवलहु यंज़ुरु फ़ी मलकूतिस समावाति वल अर्दि वमा ख़लक़ल्लाहु मिन शैइन वमिन शैइन वहुवल गफ़ूरुर रहीम। सदक़ल्लाहुल अज़ीज़ुल अज़ीम। सल्लल्लाहु मुहम्मद रसूलुल करीम। सब तारीफ़ अल्लाह की ज़ात है। जेतरी मालिक साईं जी तारीफ़ कजे ओतरी कम आहे। बिरादरान इस्लाम मुंहिंजा मुस्लमान भारो अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्यारा भारो जॾहिं मालिक साईं जो क़ुरान हूंदो आहे त मोमिननि जूं दिलियूं ख़ुशीअ सां मुनवर थी वेंदियूं। मुनाफ़िक़ जेके हूंदा आहिनि, जेके क़ुरान खे न मञींदा आहिनि, उहे पिया परेशान हूंदा आहिनि। अलाह करे छो त उन्हनि खे अलाह पंहिंजो न कंदो आहे। छो हुनजे साहब अंदर जे करे अक्सर हुनजो क़ुरान बंदि थियो। इहा सूरतड़ी नंढड़ी बयानु कई आहे 9 पारे में। चए थो त आसमान ऐं ज़मीन जी बादशाही मुंहिंजे सुहिणे रब जी आहे। हर जिन्स मां पंहिंजे उहे जिन्सूं पैदा कयूं। छा तव्हांखे ख़बर न आहे? अचो त मालिक साईं जे क़ुरान करे मगा पुछायूं। मालिक साईं जो क़ुरान चए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीहि हुदल मुत्तक़ीन। मालिक करीम सजदो करे चए थो पियो त जॾहिं मुंहिंजे क़ुरान करे त मुंहिंजे औलिया अंबिया अलैहिस्सलाम ते ईमान थो आणे। मां अल्लाह जी रहमत खां तूं कॾहिं ग़ाफ़िल न थींदे। तुंहिंजे ईमान ते यकीन आहे। पर जेॾी महिल पोइ सलो कंदो आहीं, सलो तूं उहा पंहिंजे ख़्वाहिश मुताबिक़ कंदो आहे, उनजे लाइ बि मां अल्लाह जी नज़र हूंदी आहे। जॾहिं ईमान वारा जेके परपुट मुंहिंजे क़ुरान ते ईमान आणनि था, मां अल्लाह उन्हनि मां राज़ी आहियां। मां अल्लाह उन्हनि जो ॿुधंदो आहियां। मां अल्लाह न ॿुधां त ॿियो केरु ॿुधण वारो? मुस्लमान जेॾी महिल मालिक साईं जो क़ुरान हले त वरी वेंदो आहे। छो त मालिक जे रहमत जा दरवाज़ा खुली विया। हर दुनिया हिते छॾे ॾिना, कुझु खणी कोन्हे थी। केतिरी उमिरि गुज़ारी थी? 100 साल जे क़रीब आहे। तूं पोइ बि आंतरियो गांव उहो ई न वेठो थियो जेको तोखे हलाए थो। मास्तर शागिर्द खे चए थो त हे जल्दी करे, सभु पंहिंजे पंहिंजे मुंहं सां वेहो छो त मूंखे अॼु इम्तिहान वठिणो आहे। हिकिड़े छोकिरे खे चई हिकु सुवालु लिखी ॾिनई। छोकिरो सुवालु चए थो पियो त हुन में लिखियो लिखी त चोरी कजे हराम खाइजे। जॾहिं मास्तर जे अॻियां उहो सुवालु वियो आहे त चए थो थपाणी, चए थो बेवकूफ़ वए छा लिखियो अथई? चए थो उस्ताद ॻाल्हि ॿुध मुंहिंजी। चोरी जो मक़सदु आहे त चोरी करे अल्लाह जी इबादत कजे। जॾहिं चए थो हराम खाइजे, कावड़ हराम आहे, हुनखे खाई वींदो आहे माण्हू त उहो कॾहिं बि बीमारियुनि में मुब्तला न थींदो आहे। अदा सही इहे क़ुरान जंहिंजी का आद ई न। मालिक जे नाम तो सदको हेॾो हर शइ अचेव आहे। अॼु तूं सलाह पोइ कंहिं ॿियो सुभाणे इहा न कंदो। हेल तव्हांजा जेकी तव्हांजूं जेके मायूं उहे सोन पंहिंजूं एतिरो मालिक जे नाम तो सदको अञा गंज कयो। छो त जेॾी महिल बि सर कंदो आहे चवंदो अलाह भाई काई जी मज़ा माना हुकुम कर। अल्लाह जी ज़ात चवे, अल्लाह जी ज़ात सर थी करे जंहिंखां तूं कन ॿोड़ा करे छो। वक़्त जो ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, ॿ आहिनि, 4 पुट आहिनि। 4 पुट निकमा आहिनि। अबे जी दौलत खे तारियूं वेठा आहिनि। जॾहिं अबू मरे त असां हिन जी दौलत खे जेको हासिलु कयो आहे जेॾी महिल बि थींदो आहे अबे जे बरख़िलाफ़ हूंदा आहिनि। पीटींदा आहिनि कंहिंखे औलाद अहिड़ी हूंदी आहे, पीटी अलाह बाबे खे मारे ॿियो कमु न कयो।
मरे ई नथो असांखे कुझु ॾिए थो। अरे बेवकूफ़ अन का बाद तव्हां खां वरी सुभाणे तव्हांखे बि ॾींदो। चंद ॾींहंनि खां बाद चारई पुट पाण वटि आया, अचे करे अर्ज़ु कयूं सोम जा बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, तूं सही बि थी वियो आहे, तूं झूनो थी वियो आहे, अची ॾाढ़ी अचे थी, हाणे महिरबानी करे असांखे पंहिंजी मिल्कियत विराइजे, मथां सुभाणे बाट गिरी पऊं, मथां विड़ी पऊं, मिल्कियत जे करे हिक ॿिए खां धारो धार थी वञूं। हुन चयो मां पंहिंजे हूंदे तव्हांखे जुदा न कंदुसि, त जुदा कंदुसि, मुंहिंजे हूंदे तव्हां हर शइ खाई वेंदो। आहे या न? जॾहिं पुट माउ पीउ न चवंदो आहे त औलाद मूंखां जुदा थी, केतिरे नाज़ नखरनि सां हुननि खे पालींदो आहे। ओ मुस्लमान अॼु जल्दी आहे नवाज़। चंद ॾींहंनि खां बाद अबो बीमार थो थी पए, वरी साॻियो अचे त अबा हाणे मिल्कियत जा हिसा कर। अबो जवाबु ॾेई थो, चए थो मुंहिंजा पुट हाणे मुंहिंजी वापसी आहे, मां ज़रूरु हिन दुनिया मां वेंदुसि, पर महिरबानी करे मुंहिंजे मरण खां बाद मां हिकिड़ो नुस्ख़ो ॾेई थो वञा त हर कुंड जे फिलाणे बारे में पंहिंजा वोट कजो, पंहिंजा कुड़ा करे जंहिंजो कुड़ो जंहिंजे वठो ॿिए उहो पंहिंजी उहा कुट वञी खोटे। चंड ॾींहंनि खां बाद अबा हिन दुनिया मां हलियो थो वञे। महिमान अज़ीज़ क़रीब सभु जेके मोकिलाए हलिया था वञनि, पाण में भाउरनि सलाह कई, अदा हाणे महिरबानी करे अॼु मिल्कियत त विरायूं न, त पोइ चइबो त हर कंहिंजी कुंड में हिसो पंहिंजो पंहिंजो रखियलु, उहे हिसा पंहिंजा कढी करे हर चए थो दादा वेहण खां बहितर आहे त सुले भलो आहे। ईअं न पिया सोचो त सुभाणे असांखे मरणो आहे, अड़े दुनिया त छॾणी अथव, त इहा दुनिया त छॾे उहो मालिक ॾे ईंदो, छा खणी ईंदो? भलाई बुराई कॾहिं न हलंदो, बुराई खे ज़ाहिर न कंदा आहियो, भलाई खे ज़रूरु ज़ाहिर कंदा आहियो। चइनि जेको आहे कुड़ा कया हर कंहिंजी कुट ते कया, को हुनजे कुट ते पियो, हुन मां सोन निकितो, हीरा लाल निकिता, ॿिए मां खज़ानो निकितो, टे मां हॾा निकिता, चोथे कुड़े मां जेको आहे त मिटी निकिती। चारई ॿार हालत में पइजी करे चवनि था त हाणे असां अबा खां पुछा कान कई, पर कंहिं साल खां वटि हली करे इहो फ़ैसिलो करायूं था, हाली ईअं न विराईंदासीं त दौलत बि ॾिसे, हीरा लाल बि ॾिसे। अलाह वाह मुस्लमान तूं आहे, दुनिया में कूड़ कमाइण आयो आहे छा? अरे अल्लाह जे तरफ़े ज़रूरी त भई हयाती ॾे ॾिसी उहो क़दम खण जो मालिक अॻिते चङो करे सॼी उन जी ज़िंदगी उन हराणी थी। आज़ान जेॾी महिल चए थी कन ओड़ा न कर, भॻो आहे, छो त रहमत जा दरवाज़ा खुलियल थी मुंहिंजा बाबा। चए थो हलो त हलो, बादशाह ॾे त हलो, सिधो बादशाह सलामत वटि हुया, बादशाह हक़दार हुया, हक़ ॻाल्हाईंदा हुआ, छो त 40 जेको आहे त करामतूं बादशाह में बि हूंदियूं आहिनि, 40 वलियनि जी ताक़त बादशाह में हूंदी आहे। सिधो बादशाह वटि ओ बादशाह सलामत वाट ते आया, अचे बादशाह जो नींगर वञे पियो, ओ नींगर असां बादशाह सलामत ते वञूं था, महिरबानी करे असांखे ॿुधा त बादशाह वेठो आहे। चवंदा बादशाह वेठो त आहे पर चरियो थी वियो आहे। अॻिते हलनि था त बादशाह जी न्याणी अचे थी, अम्मा न्याणी, बादशाह ते गए तुंहिंजे भाउ ॿुधाए त बादशाह जेको आहे चरियो थी वियो आहे, तूं ॿुधाए त बादशाह वटि छा आहे? बादशाह वेठो आहे कोरड में, पंहिंजी दरबार में वेठो आहे, वेठो त ज़रूरु आहे पर अंधो थी वियो आहे। वरी सिधो जॾहिं बादशाह ज़ादी ॾिसंदा अचे थी भई, बादशाह ज़ादी खे चयो ओ अम्मा असां तुंहिंजे पुट खां पुछा कईसीं त हे जवाबु ॾिनई, अम्मा तुंहिंजी धीउ खां पुछा कईसीं त हे जवाबु, पर तूं कहिड़ो जवाबु ॾी? बादशाह ज़ादी चए थी पई त साल थी वियो आहे, तव्हांखे ख़बर कान्हे बादशाह मरी चुको आहे। हैरत में या चारई बार बीजी विया, चए थो हाणे छा थींदो? चए थो हलो त उहा वारदात ॾिसी अचूं, उहा बादशाही दरबार त ॾिसी अचूं, उते ख़बर पवंदी। हलो त हली करे उहा दरबार ॾिसूं। सिधो जो आया त बादशाह वेठो, बादशाह सलामत पुछा त ओ नौजवान कहिड़ो फ़ैसिलो खणी आयो? सोना असां फ़ैसिलो खणी आयो, त कहिड़ो फ़ैसिलो आहे? चए थो जॾहिं अबो जीअरो हुयो त असां उनखे मिल्कियत बाबति चईसीं, अबो ईअं चए पियो त चइनि कुंडनि में मां तव्हांजो मान तूं पूरे रखियो, महिरबानी करे वञ हुन में खोटे कढिजो, कुड़ा ठाहे करे उहो विराइजो। हाणे असां कुड़ा करे उहा
मिल्कियत ॾिठी आहे। हिकिड़े में हीरा लाल निकिता आहिनि, हिकिड़नि में रुपया टोकर निकिता आहिनि, हिकिड़नि में हॾा निकिता आहिनि, हिकिड़नि में जेको आहे मिटी निकिती आहे। ओ बादशाह सलामत, तोखे त हर शइ जी ख़बर आहे, महिरबानी करे असांखे ॿुधाए त इन्हनि जो मफ़हूम छा थींदो। बादशाह सलामत चए थो पियो त ॻाल्हि ॿुधो, जंहिंजा हीरा आहिनि उहा उनजी मिल्कियत आहे, जंहिंजा जेका दौलत खज़ानो आहे उहा उनजी मिल्कियत आहे, जॾा हॾा आहिनि उहा जेका माल जेको आहे उहो उनजो आहे, जंहिंजी मिटी आहे उहा ज़मीन उन्हनि जी आहे। हाणे बादशाह तुंहिंजो फ़ैसिलो। बादशाह खे भाकुर पाए अॻिते निकिता। बादशाह सलाम चयनि त हाणे अॻिते थी वरी मोटिया। बादशाह सलाम चयो त छा मां ग़लति फ़ैसिलो कयो आहे। बादशाह सलामत चयूं जा सुहिणा साईं, असांखे टे जवाब ॾे, महिरबानी करे उनजो जवाबु मिलियो आहे ॾींदे त असां ख़ुशि थींदा। तूं फ़ैसिलो त ॾाढो भलो बहितर कयो आहे, असांखे वणियो आहे। चए थो उहो फ़ैसिलो कहिड़ो आहे? जो उहो फ़ैसिलो इहो आहे त जॾहिं तुंहिंजो नीगर मिलियो त उन खां पुछा कईसीं बाबा घरां, उन इहो जवाबु ॾिनो त चरियो थी वियो आहे। चए सही। चए ॿी जॾहिं तुंहिंजी न्याणी मिली, उन चयो त अंधो थी वियो आहे। जॾहिं टे चकर मिलियो तुंहिंजी घरवारी मिली, उन चयो त साल थी वियो आहे, मरी वियो। चवंदा आहिनि टिनि जा बि जवाब मां वटि आहिनि। जॾहिं पुटु मूंखे चयो त हुन चयो दौलत जे नशे में चरियो लॻो वेठो आहे, इहो सही हुन जवाबु ॾिनो त माना चरियो थी वियो आहे। न्याणी इहा जेका साल में जवान थी वई आहे, हुन इहा ॻाल्हि कई त अंधो थी वेठो आहे। हुनखे इहा ख़बर न आहे त हाणे अंधो ई आहे, मूंखे शादी कोन थो करे। घरवारी आहे त घर जी ख़बर कोन्हे, मां साल थी वियो आहे घर कोन वियो आहियां दा। हुन इहो चयो त मुंहिंजे लाइ मरी वियो आहे। मुंहिंजा बाबा साईं हिन जा टे चयो ओ मुस्लमानो, हर शइ त तव्हां हिते छॾे ॾींदो, हर को बि कोन हलंदो। रब जी ज़ात जो कसम आहे, जे हलंदव त मालिक जे नेक कमु हलंदव त भलाई जो कमु हलंदव। पंहिंजा सर्टिफिकेट हिन महिल ॿिज कयो था, ॿनी कयो था, हर शइ तव्हांजी मिल्कियत तव्हांजे साम्हूं आहे। तव्हांजी मिल्कियत इहा आहे मालिक जी नमाज़, मालिक असांजो क़ुरान, वल तवकल वमिन यतवकल इल्लल्लाह फइन्नल्लाह अज़ीज़ुल हकीम। जेको अल्लाह ते भरोसो करे थो, बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। अल्लाह ग़ालिब हिकमत वारो थी। मुंहिंजा सुहिणा साईं, अल्लाह ते भरोसो रखो, उहो ई करीम आहे, उहो ई रहीम आहे, जेको सभु कुझु ॼाणे वठो। ईअं न आहे इहा दुनिया जेका आहे, जेका तव्हां महिनत कयो था, तव्हांजे कम जी न, तव्हां ॿियनि जे लाइ था ठाहियो, तव्हां पंहिंजे लाइ इहो ठाहियो था जेको पने जो टुकड़ो आहे। हिते सार त छॾियो, हिक ॿिए सां मदद कंदो, हिक ॿिए जी भलाइनि जा कमु कंदो, रब जो कसम आहे तव्हांजे लाइ भलाई थींदी। सार हदस में कुझु कोन्हे। केतिरा लख खरार खाई आहे, केतिरी दुनिया ख़तमु कई अथव, छा मिलियो अथव? कुझु बि कोन मिलियो, का शइ कान मिली अथव। सालेह अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो क़ौम हथराज बुत न ठाहे, रब जो कसम आहे इहा पंहिंजे लाइ कुझु बि नथा करे, पंहिंजी छा बि नथा करे सघनि। सालेह असां तुंहिंजी इज़त था कयूं, सालेह असां तुंहिंजी इज़त था कयूं, न त असांखे वधीक ॿीहर चए छो त बाबा ॾाॾा बि असांजी इहा पूॼा करे, तूं केरु थींदो? मां इहो थो चवां पियो त महिरबानी करे पंहिंजे रब सां मोहबत कयो। जेॾी महिल बि सॾु कयो, चए थो लब ई कबी जी मुंहिंजा माण्हू। जॾहिं अल्लाह डायरेक्ट सॾु थो ॾियो, मुस्लमानो त थोरो सोचो। हिकु जे शाइरी हले थी, उन जे लाइ तव्हां हर शइ करे सघो था। रब जे क़ुर हले थो, हिकिड़ो माण्हू बि जे सॾ तां बि नथो अचे। उहो मुंहिंजा सुहिणा साईं, जेॾी महिल क़ुर हले थो, अरहमान अल्लमल क़ुरान व ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। अलाह जो क़ुर जी ख़ुदा जो मुस्लमान सॼो ॼाणो पवंदो, करे बि न थकंदो। हुकूमत ॾिसो त हिकिड़ो वियो, ॿिया वरी हाणे 4 थियनि था। अरे चवां थो त बाबो थोरी थी वई अथव, छा मिलियो अथव? हाणे जो खंडु बाबा 170 ते 80 किलो, वरी बि वीचारो ॾिसे थो वेठो। जेका शइ चुका का शइ कान गरीबी ॾिसो त छा खणी ईंदो। बादशाह त हिकमत वारो, बादशाह त ख़ुदा जा औलिया आहिनि, उन जे लाइ तव्हां छो नथा कयो? हिकिड़ा वरी तयारु थियनि था पिया, हाणे हिकिड़ो वेठो आहे निगरान थियो आहे, ॼाणो तयारी वरिता, जेका उमिरि 12 महीने असांजी पूरी, 12 महीनो खज़ानो हलियो थो वञे, तव्हां विरायो त अलाह जी राह में छो नथा ॾियो? मुंहिंजा बाबा साईं, अलाह जी राह में विराइजो, उहे ख़ुदा जे हर शइ खे ॼाणो आहे। नौजवान आहे, मुसाफ़िर आहे, मुसाफ़िरी जे तहत हलंदो थो अचे पियो। मालिक असांजो क़ुर बि बयानु कंदो थो अचे पियो। मुंहिंजो सोणे अरबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बंदिड़ो आहे।
उन ते पंधु कंदो थो वञे, ज़िक्र कंदो, सलाह तो सलाम पढ़ंदो थो। जलड़ो हथ अबजी थो पए त साहब खिलिया आहिनि, चए थो सुणा साईं तव्हां अॼु मुस्कुरायो आहे, छा ॻाल्हि आहे? चए साहब हिकिड़ो मुसाफ़िर अचे थो जेको पेरनि खां माज़ूर आहे, अखियुनि खां नाबीन आहे, मुंहिंजे तरफ़ आहे, मुंहिंजो सुणो मालिक करीम हुन जन्नत जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि। छो त सलाह तो सलाम मुंहिंजे सुहिणे अरबी करीम ते पढ़ंदो थो अचे, उन ते पढ़ंदो थो अचे। चए थो साईं असांखे कहिड़ी ख़बर आहे त हुनजा केतिरा गुनाह आहिनि, ओतिरा केतिरा सवाब लिखिजी विया आहिनि, केतिरा गुनाह टही आहे त सवाब केतिरा। उहा साहब परियो पैदले न वाजायो, खॾनि वाजायो, खॾनि वाजा हिकिड़ो सुहिणो पखी निकिरी करे परनि जो छटको ॾिए थो, चए थो मां कसम खणी चवां थो, मूंखे उन अलाह जो कसम आहे जंहिंमें मां मुहम्मद जी जान आहे, जेतिरा हिन मूं जेतिरा बूंदा निकितियूं आहिनि, जेतिरा टेपा किरिया आहिनि, एतिरी हुनजी नेकी लिखिजी वियूं। हिकिड़ो सुभान अलाह जे चवण ते था, सुभान अलाह जॾहिं पढ़ो त अलाह जी ज़िक्र कयो था पिया न, छो त सभु तारीफ़ूं रब जी ज़ात जे लाइ, जेतिरी तारीफ़ कंदो ओतिरी कर। नौजवान आहे बुत परस्तार आहे, तुंहिंजो बुत जे वेही करे इबादत गिरा, इबादत कंदो आहे बुत जी, चए थो या सनम या सनम या सनम, आवाज़ तब्दील थी थो वञे, चए थो या समद, मालिक करीम चए थो लबैक अब्दी लबैक अब्दी, लबैक अब्दी जी मुंहिंजा बाना छा कबई, जे बीमार आहे कामिल शफ़ा ॾियां, जेकॾहिं का शइ घुरिजे मां अलाह तोखे ॾियां, अलाह अलाह जेका शइ खपई त मां ॾियण लाइ तयारु आहियां। मलाक चवनि था मुंहिंजा सोणा साईं बुत परस्ता, निंड जे जुल्मे में अचे थो रब जो नालो खियो, चयो आहे मलाको मां सम्झां थो वाक़ई तव्हांजी ॻाल्हि बहितर आहे, हो त बुत मां रब करीम बुत न आहियां, जे मां सॾु न ॾियांसि त बुत में मूं में कहिड़ो फ़र्क़ु पियो, मां उहो हाकिम आहियां जेॾी महिल सॾु कंदो आहे तेॾी महिल सॾ में सॾु ॾींदो आहे। अलाह जो कसम आहे जेतिरी महिल सॾु कंदो रब जी ज़ात खे त बहितर थो, वेठी बि कमज़ोर आहे, अचो त दुआ घुरूं, ऐं जेको आहे ख़ुदबे जो टाइम बि थींदो थो वञे, महिरबानी करे जल्दी कयो। या अल्लाह सदके पंहिंजे हिकिड़ाई जे मौजा मौला जेके बीमार आहिनि तिन खे कामिल शिफ़ा ॾे, या रब्बुल आलमीन सदके पंहिंजे हिकिड़ाई जे मौजा मौला जेके बे औलाद आहिनि उन्हनि खे नवेली औलाद अता फरमा, या रब्बुल आलमीन सदके पंहिंजे हिकिड़ाई जे मालिक साईं जॻह पाकिस्तान ते ठग ठही था रब उन्हनि खे रहम ॾे, या अल्लाह पाकिस्तान जे माला माल बणाए, ओ मुंहिंजा अल्लाह ग़रीब हिकिड़े वेले ते बि न रहे ते रब साईं उनखे टई वेला ठोकरण खाराइण वारो तूं अल्लाह, धरती ते ज़ालिम पैदा थी विया आहिनि, रब उन्हनि खे नेक रस्ते ते हलाइण वारो तूं अल्लाह, ओ मुंहिंजा रब्बुल आलमीन तोखां दुआ था घुरूं, मुंहिंजा सोना साईं कर्ज़दारनि जो कर्ज़ दूर दफ़े कर, ओ मुंहिंजा साईं नेक रस्ते ते हल, मुस्लमाननि खे हलण जी हिदायत कर, हल मुस्लमान जी औलाद खे बहितर बणा, साड़ तस्कीनूं मुंहिंजा मालिक साईं कढो जेको आहे उहो असांजे दिलनि मां, असांजे दिलनि खे पाक करण वारो तूं रब आहे, ओ मुंहिंजा साईं तूं राहिमीदार हमदिल्लाह असां ते महिरबान तूं ख़ुदा आहे, दुनिया जूं हर मुस्लमान खे भलायूं नसीब फरमा, ख़बर कूताई कोठी आहे मुंहिंजा साईं जीत जने जो घर आहे उनखे जेको आहे रोशन करण वारो तूं अल्लाह, गर्मी जो हाय दर्जे करण जेको ख़तमु करण वारो तूं अल्लाह, ओ मुंहिंजा साईं जेके बि ॻोठनि उनखे पाकिस्तान खे अमुन जो शहर बणा, ओ मुंहिंजा साईं दीन दुनिया जूं पाकिस्तान जी अवाम खे भलायूं नसीब तूं अल्लाह साईं दुआ क़बूल कंदो, या मुंहिंजा मालिक साईं न्याणी जेका आहे अमीर जे घर बचा उन्हनि क़ुर घुमाए थी, रब उनजो टेक्टर जिथे बि आहे उन्हनि खे रहम ॾे, मुंहिंजा ख़ुदाया उन्हनि खे रहम ॾे परवरदिगार, हक़ ऐं सच जो उहो वीचारे महिनत जी मज़दूरी जी आहे, उन्हनि जो टेक्टर रब उनखे कहिड़े कंहिं बि वटां उनखे रहम ॾे, मुंहिंजा अलाह उनखे वापसि कर, पंहिंजे हिकिड़ाई जो वास्तो थी मुंहिंजा अलाह, पंहिंजे ख़ालिद मसइलो आसान पर मां पंहिंजी भाइरी असीदा जे न्याणी जिथे बि आहे अफ़साना उनखे पंहिंजे माउ पीउ वटि वापसि कर, रूह जो वास्तो थी मुंहिंजा मालिक साईं जिथे बि कयल जिथे बि शुक्रिया उनखे वापसि कर, माउ पीउ ॾाढा परेशान आहिनि। अल्लाह सल्ली अला मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
اللهم بارك لك وبعد والقدر كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وقنا القبر وقنا عذاب السقر وقنا عذاب الشر الشيطان يا قيوم لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله تعالى على خير خلقه محمد والنور والشير وأزواجه وذرياته وأجمعين لا إله Right. Thank you.